मालिक साईं माफ़ी दे एड़े माण्हुनि खां मूंखे। कदीर शेख साजिद घोटो तो अर्ज़ु निमाणो करे तोखे। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि, मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। नथा हू सोचन नथा हू समझन छो बिन दिलनि ते ज़ुल्म पया कन। नथा हू सोचन नथा हू समझन छो बिन दिलनि ते ज़ुल्म पया कन। हरू भरू जा था ठाह ठाहिनि, मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। छिनणो था चाहिनि क़िला जा माहिर, लिकनि था पर थी पवन था ज़ाहिर। छिनणो था चाहिनि क़िला जा माहिर, लिकनि था पर थी पवन था ज़ाहिर। चङियूं भलियूं था जोड़ियूं फिटाइनि, मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। केॾा त चाचड़ चए चरिया आहिनि, अहमद अलीअ जे पोयां पिया आहिनि। केॾा त चाचड़ चए चरिया आहिनि, अहमद अलीअ जे पोयां पिया आहिनि। इंसान या हू हैवान आहिनि, मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि, मुझे पिरीअ खे पिया बरगिलाइनि अहिड़नि माण्हुनि खां अल्लाह बचाए। हितां जूं ॻाल्हियूं था हुते ॿुधाइन अहिड़नि माण्हुनि